अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे कम जी ख़बर तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी एडवांस इन्फॉर्मेशन पूरी अपडेट तव्हांखे ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिकु नए अदाकार जी एंट्री थी चुकी आहे तकरार ड्रामे में ऐं उन खां पोइ तकरार ड्रामे जो रुख कहिड़ो मटो हो ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त मोहब्बतुनि जो माग ड्रामो आख़िर कॾहिं अचण वारो आहे। पूरी अपडेट ॾींदासीं इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, पहिरीं ॻाल्हि त मोहब्बतुनि जो माग जे लाइ काफ़ी दोस्त मैसेज कमेंट करे रहिया आहिनि त कॾहिं ईंदो ऐं मक़तल ड्रामो स्टार्ट थी चुको आहे। राति क़िस्त तव्हां ॾिठी हूंदी, अॼु ॿी क़िस्त बि ईंदी। मक़तल ड्रामे जे बारे में बि सभ खां पहिरियां मूं अपडेट ॾिनी हुई ऐं हाणे रहियो आहे अची मोहब्बतुनि जो माग दोस्तों। ऐं मोहब्बतुनि जो माग तव्हां ॾिसजो अन क़रीब जेको आहे हली वेंदो ऐं उनजी रिकॉर्डिंग वरी स्टार्ट थी वई आहे। मूं कुझु तस्वीरूं शेयर बि कयूं ऐं कुझु तस्वीरूं तव्हांखे साम्हूं हाणे ॾिसी सघो था पिया। अज़ीज़ कंबरानी ऐं अहमद अली शेख जूं गॾु कल्ह इहो मोरे होटल ते ब्रेक ॾिनी हुई, चांहि पीती हुयूं, इहे रिकॉर्डिंग ते वञी रहिया हुया। ॿई ॼणा दोस्त बि सुठा दोस्त आहिनि इहे ॿई ऐं ठीकु आहे न। हाणे रिकॉर्डिंग वरी जेको आहे मोहब्बतुनि जो माग जी शुरू थी वई आहे ऐं अज़ीज़ कंबरानी जे वालिद साहब जी फ़ौतगी खां पोइ अज़ीज़ कंबरानी पाण बि बीमार थी पियो ऐं फर्ज़ंद मलिक खजू उहो बि बीमार हुयो, रिकॉर्डिंग रुकिजी वई। हाणे जीअं रिकॉर्डिंग स्टार्ट थी चुकी आहे, तव्हां ॾिसंदो महीने जे अंदरि इहो ड्रामो स्टार्ट ज़रूरु थी वेंदो। थी सघे थो जनवरी में मथां हाणे इन खे पोइ न करे आहिनि त मतिलबु पहिरीं फरवरी ताईं जी क़िस्त हलाए सघनि था पिया, न त इन जनवरी 1 जनवरी ते पको हलणो हुयो। बहरहाल जेको थियणो सो थी वियो ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी जेको क़िस्तूं अचण वारियूं उन में असद कुरैशी जी एंट्री थी चुकी आहे। हाणे चंद क़िस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो असद कुरैशी हिकु वॾेरे जे रूप में साम्हूं ईंदो। उहो मूसावरनि जो, मीर जो, भावल जो ऐं हाजन प्रेमी जो दोस्त हूंदो ऐं कमा नवाब खान जो दुश्मन हूंदो।